अस्सलाम वालेकुम। असां हिकु भेरो ॿीहर अव्हां जे आॾो आहियूं। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते ॻाल्हि ॿोल जो तमामु घणो सुहिणे नमूने इंतज़ाम कयो वियो आहे, जीअं असांजा जेके शागिर्द आहिनि या असांजा जेके नवां लिखंदड़ आहिनि उहे इन मां लाभ हासिलु करे सघनि। उन जो बुनियादी सबबु इहो आहे त असां जॾहिं लिखूं था या जंहिं बि सिन्फ़ ते लिखूं था, मूं इहा ॻाल्हि महसूसु कई आहे त उन सिन्फ़ जे बारे में, उन सिन्फ़ जे घाड़ेट जे बारे में असांखे उहा मुकमल ॼाण न हूंदी आहे। जॾहिं त हुअणु ईअं घुरिजे त जंहिं बि सिन्फ़ जे बारे में लिखिजे उन सिन्फ़ जे बारे में पूरी मालूमात असांखे हुजे। सिन्फ़ में घणियूं शयूं अची थियूं वञनि, उन जो घाड़ेटो अची थो वञे, ॿोली अची थी वञे, उन जा मौज़ू अची था वञनि। त अॼु जेको असांजे हिन गुफ़्तगूअ में मौज़ू आहे उहो आहे बेत। बेत सिंधी अदब में, सिंधी शाइरीअ में हिकु इंतिहाई पुराणी सिन्फ़ आहे, जंहिंखे असां ईअं चई सघूं था त बेत वसीले सिंधी जज़्बनि, सिंधी उधमनि ऐं सिंधी अहसासनि जी भरपूर तरीक़े सां तर्जुमानी थिए थी। बेत जीअं त क्लासिकी घाड़ेटे जे वेझो आहे ऐं असांजा जेके सरमोर शाइर आहिनि, शाह भिटाई, सचल ऐं जेको असांजो सूफ़ी विरसो आहे, उन्हनि बि बेत में पंहिंजे अहसासनि जी तर्जुमानी ख़ूबसूरत तरीक़े सां कई आहे। अॼु असां अव्हांखे ॼाण ॾींदासीं बेत जे बारे में। तव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी त अॼु असां वटि बेत जे हवाले सां, शाइरी जे हवाले सां अहम नालो आसी ज़मीनी साहब असां सां गॾु आहिनि। इन गुफ़्तगूअ में शामिल रहंदा ऐं असांखे ॼाण जो ख़ज़ानो ॾींदा ऐं इहा ॼाण यकीनी तौर ते असां सभिनी जे लाइ काराइती साबित थींदी। आसी साहब कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहिनि। अदबी दुनिया में संदन नालो तमामु घणो ॼातो सुञातो वञे थो। 1992 में संदन किताबु आयो ऐं उनखां पोइ बि किताबनि जो सिलसिलो जारी रहियो। आसी ज़मीनी जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त संदसि शेर में हिकु त मौसीक़ियत आहे, ॿियो जेको फ़िक्री विरसे जी जेका वेझड़ाई आहे उन संदसि ख़्याल खे पुख़्तगी अता कई आहे। ऐं इहा हक़ीक़त आहे त असांजा जेके शाइर पंहिंजे लोक विरसे जे, पंहिंजे सूफ़ी विरसे जे ऐं पंहिंजे ज़मीन जे जड़ुनि जे वेझो आहिनि, उन्हनि जी शाइरी तमामु ख़ूबसूरत महसूसु थिए थी। उहा शाइरी ॻाई वञे थी ऐं शाइरी में जेकॾहिं रिधिम आहे, शाइरीअ में जेकॾहिं ख़्याल जी सचाई आहे, सूंहं आहे, त उहो शेर अवामी लेवल ते बि तमामु घणो पसंदि कयो थो वञे। आसी साहब, तव्हांखे भलीकार मां चवां थी पंहिंजे हिन प्रोग्राम में ऐं ख़ुशी आहे तमामु घणी। तव्हां पंहिंजी सॼी ज़िंदगी शाइरीअ खे ॾिनी आहे ऐं घणो कुझु इन हवाले सां मुशाहिदो कयो आहे। तव्हांजा तजुर्बा तव्हां पंहिंजे पढ़ंदड़ सां हमेशह वंडिया आहिनि ऐं उहे तजुर्बा जेके आहिनि या उहे जेके मुशाहिदा आहिनि उहे असांजी नई नस्ल बि उन्हनि मां लाभ हासिलु कयो आहे। अॼु असांजो मौज़ू आहे बेत। हूअं त मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं आहिनि, ग़ज़ल आहे, वाई आहे, काफ़ी आहे। मां पहिरियों सुवालु तव्हां खां इहो कंदसि त तव्हांजी शाइरी बि जेका असां पढ़ी आहे उन में तव्हां बेत ॾांहुं वधीक तवजह ॾिनो आहे। त सभ खां पहिरियों असांखे इहो ॿुधाईंदव त इन जो सबबु छा आहे, पोइ असां ईंदासीं बेत जी वस्फ़ जे बारे में या बेत जे घाड़ेटे जे बारे में। पहिरीं त मूं थोराइतो आहियां तव्हांजो लैंग्वेज अथॉरिटी जो, जंहिं अहिड़े हसास मौज़ू ते हिकिड़ो प्रोग्राम जोड़ियो। असां वटि वाक़ई बि नौजवान पंहिंजो ॾात जे बदौलत लिखंदा त रहनि था, पर ॾांहुं जी खोट जे करे पंहिंजे उन मयार ते कोन था पहुची सघनि। ऐं अहिड़ो माहौल जेको सो यकीननि असांजे नौजवाननि खे, नवनि लिखंदड़नि खे ॾांहुं जे हवाले सां कुझु न कुझु। तव्हां ॻाल्हि कई बैत जी। बैत वाक़ई मुंहिंजी पसंदीदा सिन्फ़ आहे ऐं जेका असांजी सिंधी शाइरी जी आउं चवंदो आहियां त वाहिद असांजी सिन्फ़ बैत आहे, जेका असांजी निज घर जी सिन्फ़ आहे। ॿियूं असां वटि सभु इम्पोर्टेड सिन्फ़ूं आहिनि।
पाण वाई खे बि उन ज़ुमरे में आणे सघूं था, बैत ऐं वाई, बाक़ी गज़ल गीत नज़मी सभु इम्पोर्टेड सिन्फ़ूं आहिनि। बहरहाल हिकिड़ो कुदरती माहौल जुड़ियो जो मूं बैत खे ते लिखणु शुरू कयो आहे। कहिड़ो लिखियो आहे उहो असांजा पढ़ंदड़ जेके सही राय ॾेई सघनि था। अॼु मौक़ो मिलियो आहे बैत बाबति कुझु ॻाल्हाइण जो, त आऊं कुझु लफ़्ज़ लिखी आयो आहियां। मुंहिंजे ख़्याल में जेको बैत जो जेको क्लासिकी विरसे सां या जेका लोक ॾाहप आहे या जेको लोक अदब आहे उन सां थोरी बैत जी वेझड़ाई महसूसु थिए थी। यकीनन बिल्कुलु। ऐं तव्हां बि शायदि इन जे करे ई त छो त जेके शाइर पंहिंजे सक़ाफ़ती विरसे या सूफ़ी विरसे जे भरिसां आहिनि या लोक विरसे जे भरिसां आहिनि, त उन्हनि जे जेको फ़िकिर आहे उन में असांखे गहराई महसूसु थिए थी। बहरहाल सुवालु इहो आहे त बैत जी जेकॾहिं असां वसिफ़ जे बारे में सोचियूं त तव्हां बैत खे कीअं उनजी कीअं वज़ाहत कंदव त बैत आहे छा? मुंहिंजी हिकिड़ी गुज़ारिश आहे त हिकिड़ो पेपर पढ़ी वञा पोइ इन ते पाण वधीक तव्हां पेपर बि पढ़ो ऐं उन ते बि भले तव्हां लिखी आया आहियो बैत जी वज़ाहत हिकिड़ो जेको पेपर लिखी आहे उहो पढ़ां थो, उन खां पोइ पाण जेको हिनखे मौज़ू आहे बैत फ़नी सिटा इब्तिदा और सर। बैत अरबी इब्रानी ॿोली में घर खे चइजे थो। सिंधी सरज़मीन ते जीअं त केतिरनि ई धारियुनि क़ौमुनि वक़्तु वक़्तु कब्ज़ा पे कया आहिनि, तंहिं करे संदनि ॿोलियुनि जो असरु क़बूलनि ऐं फितरी आहे। बहरहाल बैत बमाना घर संस फ़नी घाड़े टोपुन घर जी चौधी वारी सामुशाब आहे। ॿिनि सिटुनि ते मुश्तमिल हिकु शहरी सिन्फ़ जी फ़नी सिटाव ते या घाड़े ते वीचारबो त वाक़ई बि उहो घरनुमाई नज़र ईंदो। हर सिट जे ॿिनि पदनि या चरनि या हिसनि सां गॾु बैत जे ॿिनि सिटुनि जी कामिल सूरत में संस चइनि पदनि या चरनि या हिसनि जी जोड़ जॻते नज़र कबी त वाक़ई बि उहा घर जी चौधी वारी लॻंदी। ऐं बिलाशुबा उन चौधी वारी जी छित संस हुस्न तजनी सरफ़ी उन सां गॾु संस हुस्न फ़िक्र आहे। ऐं फ़न फ़िक्र ॿ लाज़िम मलज़ूम शयूं आहिनि। फ़िक्र ज़ाहिर आहे उनजो जेको सो उनजी जान आहे। अञा बि ईअं चवण में को वधान आहे त हिकु घर जी सूंहं संस मकीन ई हुजनि था। मतिलबु त मंझसि कहिड़ियूं शयूं या आला किरदार जा मालिक राइश पज़ीर आहिनि। हिकु मामूली भूंगी बि उन वक़्तु कंहिं महल खां वधीक माना रखंदड़ हुजे थी जॾहिं मंझसि कंहिं बाकिरदार ॾाहे जे राइश जो पतो पए थो। पोइ ईअं खणी ईअं असां चई सघूं था त जेको ख़्यालु आहे सो बैत जो मकीन आहे। जेकॾहिं बैत हिकिड़ो घरु आहे, हर सिन्फ़ जी जान जेका आहे सा ख़्यालु आहे। जी, तव्हां हीअ सुहिणी ॻाल्हि कई न त हिन जो जेका मतिलबु आहे घरु आहे। घर में रहे केरु थो, घर में आहे असल शइ आहे। उहो भूंगी हुजे या महल हुजे उनजी सुञाणप उनजे मकीननि सां। या ईअं खणी चऊं त जॾहिं असां तख़लीक़ जी ॻाल्हि था कयूं त असां उनखे ईअं महसूसु कयूं त असां हिकु घर में वेठा आहियूं ऐं घर जे लाइ जेको माण्हू पाण पतोड़े थो या घर सां जेका मोहबत आहे तख़लीक़ सां बि उन अंदाज़ सां मोहबत करणु खपे। बिल्कुलु, पर हिते पर्टिकुलरली मूं बैत खे जेको सो घर सां मुशाहिबा कयो आहे त उन घाड़े टे जे हिसाब सां। जी जी, फ़िक्र हुनजा जेको सो मकीन आहिनि, पर घाड़े टो बि बैत घर वांगुरु कीअं आहे उन जी पाण ॻाल्हि था करियूं। जी ॻाल्हि पई कई त पंहिंजो अहिड़े भूंगी बि उन वक़्तु कंहिं महल खां वधीक माना रखंदड़ हुजे थी जॾहिं मंझंदि कंहिं बाकिरदार ॾाहे जी राइश जो पतो पए थो। ईअं ई बज़ाहिर ख़ूबसूरत महांगो महल बि बेमाना ऐं बेकार बणिजी पए थो जंहिंजे अंदरि कंहिं फ़िरोन सिफ़त शख़्स जी राइश जी ॼाण मिले थी। साॻी वसफ़ कंहिं हिकु शहरी सिन्फ़ सां पिणु लागू आहे। शहर जी हर सिन्फ़ तॾहिं ई हसीन ऐं मुकमल चइबी जॾहिं संस फ़नी जोड़जक जी हुस्नाकी या पूर्णता सां गॾु मंझसि अंदरूनी सूंहं लफ़्ज़नि जी मेड़ी चूंडी तजनी ज़रफ़ी ऐं फ़िक्री बुलंदी बि कंहिं उतम पद ते हूंदी। ईअं बैत सिंधी शाइरी जी निज पंहिंजी सिन्फ़ आहे जंहिं क़दीम हिंदी सिन्फ़ सुकुन दोहरे ॾोहिड़े या दोहे मां सूरत मटाए बैत जी शिकिल वरिती। ईअं सोर थोपुण सां हिते थोरो सोठे ऐं बैत जी पाण थोरो करियूं था। सोठे ऐं बैत सोठोपुण साॻे कुड़ुम जो जेको भाती आहे जी घर में उहो फ़र्क़ु रुॻो फ़नी तौरु पदनि जी मटा सटा जो आहे। हाणे सोठे में चए ईअं थो त ॿई जेके से जेके काफ़िया आहिनि से पहिरें ऐं टे पद में विच में अचनि था ऐं उन जो उपचर दोहे में आख़िर में अचनि था। बैत जी तरतीब वरी थी वञे थी
विच में काफ़ियो, वरी आख़िर में विच में ईअं अॻिते पाण ॻाल्हि कंदासूं। ईअं दोहे जे ॿिनि सिटनि जे चइनि पदनि मां हर सिट जी आवाज़, हर सिट जे आख़िर में काफ़ियो अचे थो, यानी हर ॿिए ऐं चोथें पद में काफ़ियो इस्तेमालु थिए थो दोहे में। हर सिट जे आख़िर में काफ़ियो अचे थो, यानी ॿियो ऐं चोथों, उन में इहो थियो दोहो। पर सोठे जी बिहाकुन बिल्कुलु इहो तरह आहे, यानी संस हर सिट जे विच में काफ़ियो अचे थो, मतिलबु ॿिनि सिटुनि जे चइनि पदनि अंदरि हर पहिरें ऐं टे पद में काफ़ियो हूंदो। हाणे बैत जी बिहक या फ़नी जोड़जक ते नज़र करियूं। बैत पिणु दोहे या सोठे वांगुरु ॿिनि सिटुनि या चइनि पदनि ते मुश्तमिल हूंदो आहे, पर फ़र्क़ु मंझि उहो आहे त संस काफ़ियो पहिरीं सिट जे ॿिए पद में ऐं ॿी सिट जे पहिरें पद में ईंदो, या ईअं चऊं त हिकिड़ी ॿिनि सिटुनि या चइनि पदनि ते मुश्तमिल बैत जो काफ़ियो ॿिए ऐं टे पद में अचे थो। अहिड़ी तरह बैत खे दोहे ऐं सोठे जो मेल पिणु चयो वियो आहे। बैत ॿिनि खां वधीक लातात सिटुनि में पिणु लिखियो वियो। अहिड़ी तरह सां फ़नी बिहक में मामूली तब्दीली आई, उहा ईअं जो हिकु घण सिटे बैत जे पहिरीं सिट में काफ़िए जे इस्तेमाल में लचक पैदा थी, यानी पहिरीं सिट जे पहिरें तोड़े ॿिए पद में काफ़िए खे इस्तेमाल जे दुरुस्त करार ॾिनो वियो, पर आख़िरी सिट में लाज़िमी तौरु काफ़ियो पहिरें पद में ॾियणु खपे। ईअं बैत जी सूंहं में निखार अचे थो। साॻी तरह उहो पिणु लाज़िम करार ॾिनो वियो त हिकु घणे सिटे बैत जी हर पहिरीं सिट खां पोइ ऐं आख़िरी सिट खां अॻु वारनि विचनि सिटुनि जे आख़िर में ई काफ़िए जो इस्तेमालु हुअणु घुरिजे। बैत निज सिंधी सिनफ़े सुकुन हुजण सां गॾु फ़नी सिटा ऐं हैत में पिणु मक़ामी रंग रखे थो। शाइरी जी उहा वाहिद सिन्फ़ आहे जेका अरूज़ी बहरनि, हिते इहो थोरो ध्यानु तलब आहे ॻाल्हि त आउं हिनखे अरूज़ ॾांहुं वठी वञणु थो चाहियां, जीअं नओं लेखक हुनखे न, मुंहिंजो सुवालु इहो आहे त जेको उरूज़ जे हवाले सां ॻाल्हि कयो था, त बेत जी जेका असां वस्फ़ जी ॻाल्हि पिया कयूं, त बेत जी जीअं तव्हां ॿुधायो त उन में ख़ालिसपणो कीअं थो अची सघे, छा उन लाइ ज़रूरी आहे? उहो मुंहिंजो फॉर्मेट आहे, उनजी सुञाणप बैत जो फॉर्मेट आहे। उहो फॉर्मेट कहिड़ो आहे उन ते पाण ॻाल्हायूं था। जी, हिकु बैत अरूज़ी वज़न, हाणे हिते थोरो अरूज़ी वज़न हिकिड़ो पर्टिकुलर वज़न आहे, फ़ैलुन फ़ैलुन फ़ाइलुन फ़ैलुन फ़ैलुन फ़ा, इहा हिकिड़ी सिट थी वई। फ़ैलुन फ़ैलुन फ़ाइलुन इहो 13 मात्राऊं जे छंद में असां वठी वेंदासूं त 13 मात्राऊं, फ़ैलुन फ़ैलुन फ़ा 11 मात्राऊं। रस चस जेको आहे असुलु बैत जो, उहो मक़ामी मूसीक़ी ते आधारित छंद वसीले ई पैदा थी सघे थो। उहो छाजे करे उन ते वटि वज़ाहत करियूं था। उहो अरूज़ी वज़ननि जे गैर लचकदार रंग में नथो पैदा करे सघिजे। अरूज़ जेको सो स्ट्रिक्ट आहे, गैर लचकदार आहे, उन में ख़्यालु जेको रवानी सां नथो बयानु करे सघिजे। ख़्यालु त करे सघिजे थो, पर उनजी जेका फ़नी जोड़जक आहे उहा मुतासिर थिए थी। हाणे मिसाल जी ॻाल्हि, फ़ाइलुनि 5 मात्राऊं आहिनि, पर पहिरीं ॿिटी फ़ा ए अकेली, वरी लुन ॿिटी, इहा तरतीब छंद वजा में थोरो इजाज़त आहे, त हुन में ॻाल्हाईंदुसि पाण। मूं अर्ज़ु कयो त बैत जो नफ़ीस मिज़ाज हुअण करे अरूज़ी सख़्ती उनखे क़बूलु कोन्हे को, तंहिं करे बैत जो फ़नी सिटा मक़ामी छंद वजा में ई मुमकिन आहे, जंहिं मूजिबि हर ॿिए सिटे बैत में 4 पद या चरण थियनि था। पहिरें सिट में काफ़ियो पहिरें तोड़े ॿिए पद में इस्तेमालु करे सघिजे थो, पर ॿी या आख़िरी सिट में लाज़िमी तौरु पहिरें पद या चरण में ई काफ़ियो इस्तेमालु करिणो आहे। काफ़िए वारो हर हिकु पद या हिसो 11 मात्राउनि वारो ऐं बिना काफ़िए वारो पद या हिसो 13 मात्राउनि ते मुश्तमिल हूंदो। अहिड़ी तरह हिकु ॿी सिटे बैत जे मात्राउनि जो जोड़ 48 मात्राऊं, जॾहिं त हर हिकु सिट 11 वाधू 13 जे हिसाब सां कुल 24 मात्राउनि जो जोड़ रखे थी। लेकिन यादि रखणु घुरिजे त बैत भले त केतिरनि ई सिटुनि ते छो न ॿधलु हुजे, पर संस हर हिकु चरण या पद जी जेका 11वीं मात्रा आहे उहा अकेली हूंदी। अकेली या लघु, हिंदी में पाण लघु, ख़ूबसूरती अचे थी, उनजो फ़नी परफेक्शन जी डिमांड आहे। अच्छा, साॻियो उसूल 13 मात्राउनि वारे पद ते पिणु लागू थींदो। ईअं हिकु ॿी सिट बैत में घटि 4 छड़ियूं या लघु मात्राऊं लाज़िम आहिनि, जेके हर पद जे 11 मात्रा तौरु सुञापनियूं। हर हिकु पद या चरण ते हल्की साई खणणी आहे, जंहिंखे विश्राम चइजे थो,
ऐं उहो विश्राम लिखत में अधु दम यानी कामा जे निशान ज़रिए ज़ाहिर कयो वेंदो आहे। हिते असां ॾिसूं त मात्रा छा आहे, मात्रा छा खे था चऊं, मात्रा आवाज़ जे नंढे में नंढे हिसे खे चइजे थो। मसइलन ॿोली जे कंहिं बि अखर खे हरकत या अराब ॾियण सां उन ॿोली जो आवाज़ या मात्रा जुड़े थी। जीअं अलिफ खे ज़बर ॾियण सां ज़ेर ॾियण सां उहा मात्रा आहे, ए मात्रा आहे, ओ इहे मात्राऊं आहिनि। पर इहे सॼियूं छड़ियूं ए ओ इन खे थोरो ईंघाइबो त उहे गुरू मात्राऊं या ॿिठियूं मात्राऊं थींदियूं। मिसाली ॻाल्हि पंहिंजो आ ए ई ओ उ इहे ॿिठियूं मात्राऊं। मूं अर्ज़ु कयो त बैत खे अरूज़ तहत इन करे बि नथो लिखी सघिजे जो अरूज़ जा मख़सूस क़ाइदा कानून हर हालत में तइ थियल हुजनि था। मसइलन हीअ थोरो ध्यानु तलब ॻाल्हि आहे, मसइलन अरूज़ी बहरनि जा रुकन हर बहर में मख़सूस हूंदा आहिनि, उन्हनि रुकननि खे घटि वधि नथो करे सघिजे। जीअं ॻाल्हि कई हिकु बहर जो रुकन 5 मात्राउनि ते मुश्तमिल फ़ऊलुन आहे ऐं ॿियो रुकन आहे फ़ाइलुन। मात्राऊं ॿिन्ही में 5 आहिनि, फ़ऊलुन में 5 फ़ाइलुन में 5, पर तरतीब उन्हनि जी मुख़्तलिफ़ आहे। फ़ऊलुन में पहिरीं अकेली मात्रा, पोइ 2 ॿिठियूं मात्राऊं 5 थियूं, पर फ़ाइलुन में विच में अकेली मात्रा आहे, अॻियां या आख़िर में ॿिठी मात्रा फ़ा ए लुन। त इहा बैत जे खे मुतासिर करे थी जेकॾहिं असां अरूज़ में लिखंदासीं। जेकॾहिं तव्हां ख़बर न आहे तव्हां ॻाल्हि पंहिंजी पूरी कई या न, पर मूंखे वरी जेका कमी महसूसु पई थिए त बैत जी मिसाल ॾेई जेकॾहिं उहा शइ असांखे ॿुधायो। हिकिड़ो बैत कोट करियां थो, हीअ थोरो ॻाल्हि खे अॻिते वधायूं। हिते पाण अरूज़ जो रुकुन हिकिड़ो खयोंसीं, फ़ाइलुन ऐं फ़ऊलुन, इन ॿिन्ही में 5 मात्राऊं आहिनि। फ़र्क़ु हिन में लघु ऐं गुरू छड़ी या ॿिठी मात्राउनि जी अलॻि तरतीब जो फ़र्क़ु आहे। अहिड़ी तरह हिकु छड़ी मात्रा खे असां छंद वॼा में इहो असांखे उहो आहे रिआयत मिलियल त तव्हां मात्रा खे छड़ी मात्रा खे डिघो करे सघो था, डिघी मात्रा खे अकेलो बि करे सघो था। मिसाल ॻाल्हि हिकिड़ो बैत आहे, तती थधी काहे कान्हे वेल विहण जी। हाणे मथे बैत में हिकु सिट जो इन सिट जो ॿियूं पद तती थधी काहे कान्हे वेल विहण जी। ऐं पहिरियों काफ़े वारो पद आहे काहे, इहो 11 मात्राऊं, हू आहिनि 13 मात्राऊं। पर असांखे ॾिसो त तती बज़ाहिर 3 अखर आहिनि, ते त ती, पर जॾहिं असां पढ़ूं था त उनखे थोरो ईअं ॻायूं था, तती थधी काहे, काहे में त आहिनि 3 मात्राऊं, पर तती 3 अखरनि खे 3 मात्राउनि खे असां 4 मात्राउनि में कन्वर्ट करे छॾियो थोरो ईअं ॻाइण सां। तती थधी काहे कान्हे, इहो 4 मात्राऊं आहिनि, वेल वे हण जी, इन खे थोरो डिघो असां करे पढ़ियो। त इहो आहे पंहिंजो अरूज़ जी जेका सख़्ती आहे, उहा कोन्ह माना उन में सूट करे। मात्रा खे ईअं घटि वधि करण जो में को ऐब कोन्हे, जो मात्रा जो मतिलबु ई आहे त एतिरी वेरम जेका कंहिं हिकु आवाज़ खे उचारण या अदा करण में लॻे। सो हिकु आवाज़ तकिड़ो अदा करे या उचारींदे हिकु छड़ी मात्रा ॿिठी थी सघे थी, त धीमे उचारण सां हिकु ॿिठी या गुर मात्रा बि थी सघे थी, जा ॻाल्हि अरूज़ी क़ाइदनि तहत जाइज़ न आहे। तंहिं करे इल्मु अरूज़ खे बैत लाइ फ़नी तौरु इस्तेमालु नथो करे सघिजे, पर हिकु नए लिखंदड़ खे बैत जी फ़नी ॼाण मुहैया करण वास्ते बैत जी मात्रिक तरतीब, हाणे हिते हिकिड़ो मिसाल आहे, साॻी सूरत ऐन खे साॻी सूरत गैन, चरन पातो चैन ॻहलियूं ॻोल्हे ॻाल्हिड़ियूं। ज़ुबानी तव्हांखे ॿुधाए वञा, ॾिसो साॻी फैलुन, साॻी फैलुन,
सूरत फ़ैलुन, ऐन खे फ़ाइलुन। जी ऐं ऐन खे फ़ाइलुन कीअं थियो? जो ऐ ॿीठी मात्रा, न छड़ी मात्रा, जी। वरी खे ॿीठी मात्रा। जी ऐं फ़ाइलुन में बि इहा ई तरतीब आहे त फ़ा ए लुन, ॿिठी छड़ी ॿिठी, इहो थियो पहिरियों पद बैत जो। साॻी सूरत ऐन खे, साॻी सूरत ग़ैन, चरियन फ़ैलुन, पातो फ़ैलुन, चैन फ़ा टियों पद, ॻहलियूं फ़ैलुन, ॻोल्हे फ़ैलुन, ॻाल्हिड़ियूं फ़ाइलुन। जी। हाणे हिन खे असां छंद में जेकॾहिं मात्राउनि जे हिसाब सां हिन जी वज़ाहत करियूं त साॻी तव्हां ॾिसो घणियूं मात्राऊं हुनजी? 4। साॻी जेको अरूज में फ़ैलुन चऊं उन में 4 मात्राऊं, साॻी 4 मात्राऊं, सूरत, सूरत 4 मात्राऊं, ऐन खे 4 मात्राऊं, ऐं इहो थियो पहिरियों पद। साॻी वरी साॻी 4 मात्राऊं, सूरत 4 मात्राऊं, ग़ैन 3 मात्राऊं, ऐं वरी चरियन फ़ैलुन, पातो फ़ैलुन, चैन, पंहिंजो पाण हिते मात्राउनि जी ॻाल्हि था करियूं। चरियन 4, पातो 4, चैन 3, ॻहलियूं 4, ॻोल्हे 4, ॻाल्हिड़ियूं 5।